नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशाम में ख़बर ॾींदा हलूं त भिटशाम में अॼु ॿिए ॾींहुं बि लॉकडाउन रहियो। शहर जा समूरा कारोबार मर्कज़ बंदि रहिया। सुबुह सां ई पुलिस ऐं इंतज़ामिया शहर अंदरि गिश्त कंदा रहिया। माण्हुनि खे घरनि ताईं रहण जी हिदायत कई। हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भिटशाम में मोहम्मद जुम्मन चौहान पंहिंजी रिपोर्ट में। हाँ जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त जो है हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूदु आहियां। जेके सिंध हुकूमत जेके आपा वता हुआ लॉकडाउन जा 144 कलम लागू थियण खां पोइ अॼु जेको ॿियो ॾींहुं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जेको लॉकडाउन जो हुकुम थियो आहे, उन खां पोइ मुकमल जेको आहे भिटशा हींअर ॾिसण में अचे थो। जेका लोकेशन ज़ाहिर थिए थी त लॉकडाउन थी चुका आहे। मुकमल जेको आहे माण्हू घरनि ताईं महदूद ॾिसण में अचनि था। ॿिए पासे जेको आहे करियाना स्टोर हुजनि या जनरल स्टोर या मेडिकल स्टोर जेके आहिनि उहे चंद खुलिया था वञनि। जेके जंहिंखे बि जेको आहे अवाम जेका घरां ॿाहिरि निकिरे थी उनखे बि घरनि ताईं महदूद चवण जो चए थो। हिकिड़ो घर मां फ़र्द जेको निकिरे थो उनखे बि NIC कार्ड ज़ाहिरी तौर ज़ाहिर करणो थो पए। पुलिस ऐं रेंजर्स जा जेके गश्त बि मुख़्तलिफ़ जेके चौराहनि ते जारी आहिनि। ॿियो पासे जेको आहे मुख़्तलिफ़ तव्हांखे लोकेशन ॾेखारींदो। हींअर शहर जेको आहे मुकमल लॉकडाउन थी चुको आहे। जेको अहम शाराए हुयूं उन ते बि पाबंदी लॻाई वई आहे कि अच वञ वारे रस्तनि ते मुकमल जेको आहे रेंजर्स ऐं पुलिस तैनात कई थी वञे। माण्हुनि खे रोकियो थो वञे। एहतियाती तौर उन्हनि खे जेको आहे त मास्क पाइण जा जेको आहे त इतलाह बि ॾींदी थी वञे। ॿियो लोकेशन आऊं तव्हांखे ॿुधाईंदो न, हींअर बि जेको आहे मुकमल जेको आहे हॉस्पिटल जेका भिटशा जी आहे उन में आयोलेशन जी बि जेका आहे त कई वई आहे, जंहिंमें मुकमल जेको आहे डॉक्टरनि खे बि एमरजेंसी लागू करण खां पोइ डॉक्टर बि हॉस्पिटलनि में मौजूदु आहिनि। जेके सरकारी इस्पताल आहे उते कुझु माण्हू जेके आयल हुआ उन्हनि खे बि ॿाहिरि कढियो वियो आहे। हींअर जेको आहे हॉस्पिटल्स हुजनि या ॿी जेके शारायूं आहिनि मुकमल उन्हनि खे बंदि कयो वियो आहे। मुकमल भिटशा सिटी हींअर लॉकडाउन ॾिसण में अचे थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।